चाय खणी आवा। चाय तैयार रखी? मैं तैयार। वो तैयार करें चाय खणी आ। हाँ चाय पियो को मरी रही है तैयार ना है ना। हाँ अच्छी ना भाई मरी अच्छे के कचरी है ठीक है। हाँ वने चाय पी। रखो चाय सही है? चाय सही है। हाँ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वालेकुम सलाम वालेकुम चाल खैर 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 ताऊ डॉक्टर आयो। हाँ ना बाकी चाय का मरीज लगना है तो डॉक्टर ये चा पे थी चाय है बा चाय पींदे जा डॉक्टर पींदा है चा बाकी चाय पींदा है पानी पींदा है जा डॉक्टर भी चा पींदा है मना ना बाकी मिट्टी पींदा है चाय ना पींदा है मिट्टी डॉक्टर मना चाय पींदा है। हाँ पीए चाय चाय बाहर पे चाय पिए ते अलाई छा कंदे चाय में यार मजो न होयो तो के मजो का थोड़ी न होयो मजो खुदा तकई छाती ताऊ मना ताऊ जी डिग्री थेला बाकी चाय पन्नो थे राजा ना ताऊ नकुल डॉक्टर वाए छाले न कोलम तो नकुल डिग्री ताऊ जी थेला है पक्का सर्टिफिकेट ऐसे थेला सर्टिफिकेट छाबल मा खीसे में खणी घुमदो जा हां नकुल दवा दींदा मां शिकायत बुधुम तमाजी नकुल नीनो अलाई मां नकुल बुधो हाणे तकलीफ ॿुधाईंदे या तकरीर कंदे मां छा थी ता मशहूर आयो बाकी न मशहूर बाकी नहीं है भाई डॉक्टर तो मशहूर होंदा पुट ये थी तो जा छा तकलीफ पाड़े सिरी वाला जमीन पे आयो तो वलो ना है भलो ना है तो को तू छा रहते हैं भलो ना है मां आयो हाणे मुंजी इलाज कंदी तू न तो के मारी तो मां इलाज सही कर दो हां मानी घुराइंदा तो मानी ते खाइंदा मानी भले ते शादी याद आ मानी तो जेला घुराया मां मानी ने खराइंदो मन तो ना होटल है तो तुझे लिए मैं खास होटल खोले लो वो खाराइंदो मां मानी मन तो न पाण खाइंदा आयो डॉक्टर मानी खाइंदा ना है ना खाइंदा ना है मिट्टी खाइंदा है मानी ना खाइंदा इंसान है का जानवर है ना अले छणो गोश्त खाइंदा है मां बुतो गोश्त तो खाइंदा हूं वो गाल से पर मानी सा खाइंदा है गोश्त चावल कुत्ता है गोश्त खाइंदा अले सिर्फ गोश्त न खाइंदा ना बा हां इन बार तकरीर कंदे हां तपी तो बुधाई बिया मरी दिसना है सर तू गना एकड़ो तोखे दिसना सजो डी मरीज रश आती होदे बा सजी लाइन लगी हां उनी लाइन लगी पई तो जे करे सजी मा टाइम कटिया हां छा तकलीफ थी इते डॉक्टर साहब एक गाल बुध हां एकड़ी रात में वायो माई हां सफा आई रात जो आयो म घर वापस अजम डिठुम भाई कोड़ो कारो वाला इच्छा वाह ये डक दो बस डकंदो ही पास पानी कबर जी डकनी हुंदो हां डकनी हुंदी ओ ही सफा डकंदो बस डकंदो आने वाला डक हां हां डकंदो बस सामू डिठुम तो सेरा बारा पे सिर खांड जी है जा उनका बाद तबीयत खराब अटैक न थी बस पेरे डकंदो वयम बाद में मेरी सही थी हां उनका बाद ड्रुजा तो यो ड्रुजण जो भी दी दवा हां देव आने तकलीफ थी बुखार रात जो वरी खोखराट वणदो वात हां वात निंड फिटाइंदो इन जो भी दवा दे वात पटजी है खोले लो वात पटजी वनी खोलिला बंद हो जे ट्रे मच्छर रात जो खाइंगो डेली हां बंद हो जे भलो वात पट्टे आयो दवा दे इन जो भी दवा दिसाई तो इन जी दवा पट्टे वात पट्टी वात पट्टी हे लाइट ना अखियों मठे तो अरे बाबा दिसतो मैं साहब अंदर मा जिन्ना ने गिरी दो मैं हल वात पट्टे 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 ने पट्टे बल मुझे बात में तो दुकान खोली दो चा दुकान खोले जारो डिसाइन वात पट्टी अरे बाबा वात पट्टे मशीन आ ऐसा है वात पट्टे यार पंदे साल सजी जारो मालो पोती चा दंदर न तो न जा मां सजी पे बात खराब थी दंद मंद खराब थी सजी पंज थी बात में हारा पाई साल 5 साल थियो खबड़ जो आयम दंदण 5 साल है भाई 10 साल ब्याह हण दे मारा खुदा जी को घणा यो घणा दान को घणा दी दी ये बा 3-4 चक्कर हण अच्छा हां
बाडी आया पल्ले ला गाड़ी जाती हिते त सूर थी पेट भी नात न ला पेट अरे वाह, ॾिसां। मानी वणे ई न तो मानी सवा वणे ई न तो नथो वणे न बस इहो गाल ॿुध न हा सुबह जो खाईंदो आहियूं नेरान टाइम 10 मानी बस सफ़ा घटि यार खाए थो हा मंझंदि जो वरी 15 रात जो हिकिड़ो मानी वधाईंदो आहियां बस उहो 16 मार पंदे घटि खाए थो तंहिंजे करे त मरीज़ थी वियो एॾी अने हा। मानी 16 भांति जी मानी खाई वञे थो हा इहो घटि खायां थो न वाकई वॾी मार पए छा हे मानी सॼी घरनि खे नुक़सान ॾिनो बरबलो थी मार पंदे किरोना थी जा बात पटे जाई न मां सफ़ाई किसां आहियूं ना गोड़ा गोड़ा सही थी गोॾा मां तोखे ॿुधायां न इहो असां इहे मिलन मज़दूरनि जा कम कंदा आहियूं सॼो ॾींहुं हा पोइ वरी राति जो थकिजी पवंदा आहियूं माण्हू खनि ॿ मण खणंदो हा ॿ मण खणंदो बाबा मन खणंदो हा वज़न बि खणी नथो सघां साहब मार पंदे छा 16 मानी खां त 3 मण खणो 2 मण खाए ले हा हा 16 मानी दी हमें 40 वेलो मानी जा खाए दो अने थोरो खाए दो या मार पंदे छाल अलाए डॉक्टर वाणी मां तव्हां खां सलाह पुछण आयो न सलाह पुछण आहे या ॾेखारण आहे इहा मन ॾेखारण सलाह पुछण डॉक्टर खां ई थी पवा न हा दवा लिखी ॾे आहे न हा रात मेरिट ते आया हो या मेरिट ते अगे के रखाई या हिकु साल अॻे वो वयो मां सरकारी ते मारा पोइ सरकारी न ॾेखा मारी दे प्राइवेट अचो सरकारी ॾींदो आहे उते बि ईअं चवे जेको डॉक्टर ॾे वञा प्राइवेट अचो न तव्हां प्राइवेट अचो न हा न बाबा अॼुकल्ह प्राइवेट में न सरकारी में इलाज काथे हले थो हा अच्छा हा गले में सूर थी जा हा गले में ॻाल्हि ॿुध न हा गले में हे जेकी हे पासो आहे न हा हे हा हे पासो थोरो माना इहो टेढ़ो आहे टेढ़ो आहे सिधो न आहे हा कंहिं तो दवा ॾियां तो सिधो कंहिं तो पाणी हा, सिधो इहो थी दवा मानी घटि खा मानी सभा घटि खा मानी घटि खाए घणो बुखार घणी थी हिकु वेले ते बुखार घणी थी मार पवंदई मार खुदा जी बंदे मानी खाए तो बुखार सफा 104 लोगों को थी बुखार है अबे की न बुधाई न बुखार घटती आज मर जाए ना बाजी किची न पए मार पवंदई करवाने न बुधाई बाबा ना बाबा नती बुखार मता मरे जाई हां दवा लिखी दे तो दवा लिखी दे हां सरकार दे जावी है ना सरकारी में ते तव्हां ॿ गोरियूं लिखी ॾींदा हिते त हिते मां त बंदी ठाहे आहिनि पूरो दवाउनि जो पैनाडोल लिखी ॾियां पैनाडोल पेनाडोल 6+ बलोती कापो मार पई विरुफुण इहो मिठो आहे इहो दवा लिखी ॾियां विरुफुण पो डॉक्टर तू थी मां उठां कुर्सी ते ॾियां जेकी चवां उहो लिख न पाण डॉक्टर इन मां छो आहे माना तूं लिखी ॾींदी उहो मां खपियां ना तो तू वे मां उठां तू आखे न इलाज कर अल्लाह चने लिखी दे मां लिखा या तू लिखो इलाज कर हां हे इलाज कर तूं पाण बीमार थींदो पोइ काथे मां पंहिंजो पाण कंदो काथे ईंदा भले अमेरिका वेंदो जा अलाए माण्हू चवंदा आहिनि त पंहिंजो इलाज अमेरिका कराईंदा आहिनि असांजो वरी हिते उहो त बाबा फैमिली जी कराईंदा हा ॾिस असांजी हिते लोड़ न तव्हां का फुरे पसा फैमिली ॾींदा न तव्हां जहिड़ा मरीज़ 2-3 ॿिया टकिरिया असांजे मुल्क तप आहे हा तव्हां हे इस्पताल बंदि करे दुकान खोलो सुठो न आहे तव्हांजे लाइ ॼणा दुश्मन हो मां त सलाह ॾियां थो ये सलाह है या इतरा दवा ये मुफ्त ॾींदी का इतरा लिखी ॾींदा थी मुफ्त चाहे से इलाज सरकारी आहे जवाब 4 हे त 400 में मिलदो आहे हे 550 में ये महंगा दे तो उते महंगा दे दो अल फिलहाल तरस एक दवा सरकारी में ईंदुम उते तू ब लिखी ॾींदो है बाबा सरकार पैनाडोल ॿियो विरुफुन पैनाडोल ॾींदा हुया त उते मेडिकल वारा वरी विरुफुन न ॾींदा हुया जेकॾहिं विरुफुन ॾींदा हुया त पैनाडोल न ॾींदा हुया एरिनक ॾींदा हुया त वरी मेफिनक न ॾींदा हुया इहो आहे उते त हिकिड़ो पोइ मिलंदो चवंदा सुभाणे अचे खुटी विया हा न ईअं थींदो आहे न कीअं मसइलो थींदो आहे हमारी हिते त सॼा मौजूद हिते ठीकु करणो थी न 104 बुखार थी सरकारी अचां सुबुह सवेर हाणे ॾेखारण भले मुंहिंजी मथो खाइण आहे ॻाल्हि ॿुधो चिमचो सुबुह चिमचो शाम सुम्हण खां सुम्हे पोइ ठीक आहे निंड पए पोइ माना
मां तो सुमी सुमी ये मोबाइल हलाए यो गामू हाँ। सोराब हाणे ॻाल्हि ॿुध। शेर दिल हाँ और यो जेको ती शेर ते में तेरे तेरा छत्तीस मां सदी। कहानी न ॿुधाए मुंहिंजी दवा समझ अली गुल मला हाँ। गामू ये शेर ये दिल असगर कोसो हे ॿुध हां हे जॾहिं वात पटिजी आई न वात विझी छॾिजांइ ठीकु आहे मना हे जेकी बात रात जो जी पटजी पियो हा इहो विझांइसि मां भी मां ई ॿधे करे टंगे छॾींदो जीअं बात पटजी न पाणी पाणे वेंदो पाणे सॼो सॼो हा हे अधु चिमचो रोज़ मानी न खाइजांइ मानी खां पहिरां मानी न खाया बाक़ी धूड़ पाया छा मानी खां पहिरां खाइबो आहे ईअं खंघ कर अती खंघ खंड थोरो आहे खंघ खंघ बस 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 किरोना जी बीमारी वठ करे आई किरोना मां लॻे ई तो तोखे किरोना आहे हा हे बि टे चकर अधु चिमचो मानी असु बंदि कर खाना हो छा कयां खिचड़ी मिचड़ी खा खिचड़ी हा इहो खिचड़ी मिचड़ी मां इहो न ॿुधो आहियां हा। असांजी बसर बटन ज़मानी कंदो यकी असां सुई ॾेलो ए ना सुई ना सुई वाजी अरे बाबा किरोना सुई मता कोटी आते सुजी पवे ताजू ठीक है दवा खा दुश्मन आ जा मुंजी 500 रुपया कट चा 1200 रुपया 200 फीस 1000 जी दवा जांच दिया भाई सुना टेस्ट किरोना जी लिखी दिए तो हां यार की कया ने इनमा द फांसी है 1200 रुपया इनका का बोतल हां ये जेके 1200 जा थी रहा ठीक है मांजा जेके गोठ में असांजी गोठ वडो आ पाण के खबर थी वडो हुजूमा उहे चवन था असां के सुठो डॉक्टर बुधाए प्राइवेट जो को हुजे असां जो इलाज करे उते पो हाने 100-200 मरीज डेली बेन डॉक्टर ने वींदो आ वो डील तू कंदी त पो तो दे मोकलिया हां छन वक मां ठीक कंदो आन इंशाल्लाह एड़ो दा ठीक त कंदे नवा दी दे पो असांजी पो रोजी की तुझे बुखार खत्म थी इंशाल्लाह दवा अंदर दम बाहर तू मां तो बुधाए पासा जी रोजी असांजी टैक्स है पो दवा ठीक है मरीज वठी है हल हां मरीज वठी है सही है वो ठीक है मास्क दींदे पुलिस वाला कुटन ता जे मास्क पा मां के ना बाबा मास्क दे ना बाबा एसपी साहब जी सख्त जरूरत है मास्क दे डीसी साहब जी सख्ती या ये पहले नहीं दे सुबानी मी तुम स्कूल ए पहले लिख ना बाबा स्कूल जी ना ये डॉक्टर जी अपन चलिया ये भी डॉक्टर ये कोप आको पखण बाहर के दे नडी हां बुखियो को वडो ये मल माना है ती हां ठीक है हां हाल टा 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 उठ हां ये टच मुंडा ले माते नेट दे अरे बाबा नेट दे दे भाई खाना मिट्टी दी दो यार टच मुंडा ले माले तुमनो ते गांव में मजकरा लाई वाली गुलमला गांव में तुम आले पार गामू थे ना उतर जी करो माय बीमारी दिसना जा तो का मत आनो मरी बेटा ने सा बेटा ने ठीक है तुमकी मर्जी हां ठीक है तुमकी मर्जी हां किरोना टेस्ट कराने हां तम मना डॉक्टर होयो हां तुझो नालो डॉक्टर इम्तियाज अली हां अच्छा डॉक्टर इम्तियाज अली फोरू उर्फ फोरू हां फोरू ये को दवा अंदर दम बाहर होंदो इंशाल्लाह ताला ठीक थी गल ओ मना मात ठीक है उनन के मोकलियो जेके पोड़ा उनन का कक्का हुए तो मोकलियो हां वो मत मारे मिनट आईटीएस मां के दीते कम में अरे बाबा यार धोकन तो अखियों खराब कर अखिन जो मां चिम कनन जो तो पखई ना बा धोकन दी ठीक